प्रिय शागिर्दो, कल्ह पाण सिंधी लोक कला मज़मून करे रहिया हुआसीं। उन में मां तव्हांखे ॿुधायो त सिंधी लोक कलाउनि जे बारे में लेखक कहिड़ा राया ॾिना आहिनि। उन में पाण पढ़ियोसीं त यूनान व मिस्र रोम सब मिट गए जहाँ से अब तक मगर है बाक़ी नामो निशा हमारा। मतिलबु ॿिया जेके मुल्क आहिनि हिन जान मां ख़तमु थी विया आहिनि, बाक़ी हिंदुस्तान जो नालो जेको आहे उहो अमर आहे। उहो छाजे लाइ आहे, उन जे बारे में असां अॼु ॼाण हासिल कयूं था त भारत जेको आहे दुनिया जे हर सभ्यता जो बानी आहे। जॾहिं हिंद जे वॾाईअ जो थो वीचार कजे तॾहिं सिंध खे विसारे नथो सघिजे। सिंध काल ताईं त हिंद जो जुज़ो हुई ऐं अॼु बि लखे सिंधी भारत माता जी गोद में विश्राम पाईंदे पंहिंजे मातृभूमिअ जी अनोखी ऐं पुराणी सभ्यता ऐं संस्कृतीअ जी हाक हणनि था, माना मशहूरी पंहिंजे पाण खे सम्झनि था। त हिन में अॻिते ॿुधाए थो त सिंध जो इतिहास जीतोणिक आगाटो आहे ऐं सिंध जी सभ्यता प्राचीन ऐं निराली ऐं हज़ारे वरियनि जी झूनी पर सुंदर, मतिलबु पुराणी चए थो न, ओल्ड इज़ गोल्ड, तमामु पुराणी आहे पर तमामु सुंदर आहे। ओड़ी जेका सभ्यता अॼु जेका आहे उहा निराली कंहिं हंधनि ते ॾिसण में ईंदी आहे। ऐं केतिरी बि कोशिशि कयूं असां नए रूप सां ॾेखारण जी, पर पुराणो त पुराणो रहंदो आहे, उन जो असां नकुल करे की न सघंदा आहियूं। इन करे चवे थो त जंहिं ज़माने में अॼुकल्ह जूं मुहज़म क़ौमूं, माना जेके मान वारियूं जेके आहिनि, जेकी वॾेरियूं क़ौमियूं आहिनि, उघाड़ियूं घुमंदियूं हुयूं, तॾहिं सिंध मलमल ऐं सोटी कपिड़ो ठाहे क़ाबिल यूरोप में ओभर रखण वारनि मुल्कनि अरबिस्तान ऐं ईरान ॾांहुं मोकिलींदी हुई। इतिहास मां साबित आहे त अटकल 8000 वरिय अॻु जेको कपिड़ो सिंध मां ठही ॿाहिरियनि मुल्कनि न वेंदो हो, तंहिंखे कोठींदा ई सिंध हुआ। वैदिक ज़माने खे छॾे मुअनि जे दड़े वारनि सिंधी सभ्यता जो वीचार करण सां ई बिजलीअ जी धारा बदन मां लंघी थी वञे। बिना कंहिं गुमान साबित थी चुको आहे त मुअनि जे दड़े वारी सभ्यता सुमेर ऐं यूनान वारी सभ्यता खां वधीक सुहिणी ऐं सरस आहे। डॉक्टर मैकी त एतिरे क़दुरु चवे थो त सिंधू नदीअ वारा शहर सॼी दुनिया में झूना यानी पुराणा आहिनि। जिते शहरी जोड़जक जो सिरिश्तो जारी हो, पंहिंजे सिर बि ख़्यालु कजे त जॾहिं मथे में मथियों तहो ॿोधी सभ्यता जा उञाण पियो ॾिए त इन्हनि हेठां 6 तहनि अंदरि घणनि हज़ारनि सालनि जी सभ्यता लिकल हूंदी। मुअनि जे दड़े मां सिंधी सभ्यता जी साख मिली, जंहिं जे करे हिंदुस्तान जी बि साख थी। पर अचो त ॾिसूं एतिरी कीर्तीअ जो, एतिरी मशहूरीअ जो कारण कहिड़ो आहे। कारण आहे संस्कृतीअ जी झलक यानी कला। पोइ कला चओसि, फन कोठियोसि, कारीगिरी या हुनुर खोटाई कंदे इहा बिल्कुलु ज़ाहिर थियो आहे त हज़ारे साल अॻे सिंध वासी कला जा कांखी हुआ, माना उनखे ॼाणंदड़ हुआ, सुञाणंदड़ हुआ ऐं हर फन में, हर काल में, हुनर में होशियार हुआ। इमारतूं आलीशान आहिनि ऐं अॾावत बि आला आहे, माना महान आहे। शहर जी जोड़जक अॼु बि वॾनि इंजीनियरनि खे अजब में विझी थी छॾे। महामारी त पंहिंजे जाइ में ठिकर जा बर्तन अहिड़ा मिलिया आहिनि जो उन्हनि जी ख़ूबसूरती, चिटसाली ऐं कारीगरी दुनिया जे हुनुरमंदनि खे हैरत में विझी छॾियो आहे। त इहा त थी मुअनि जे दड़े मां जेके असांखे कला ऐं जेके असांखे पदार्थ हुनर मिलिया आहिनि उन्हनि जे बारे में। अॻिते ॿुधाए थो त रखलास बैनर्जीअ जो चवणु आहे, इहो विद्वान आहे, त मुअनि जे दड़े मां निकितल नक्श थियल मिटीअ जा बासण दुनिया जी सभ्यता जे इतिहास में बिल्कुलु ऊचा था साबित थियनि। डॉक्टर मैकले जो पिणु रायो आहे त अहिड़ा सुहिणा ऐं लसा मिटीअ जा बर्तन दुनिया जे ॿिए कंहिं बि हंधि नथा मिली सघनि। मुहरूं जे लदियूं आहिनि, मुहरूं ठिकर, आज, टामे, चुन, संगमरमर ऐं चांदीअ जूं ठहियल आहिनि। अनुमान यानी अंदेशो आहे त जिन मुहरनि ते स्वास्तिक जी निशानी आहे त ख़ासि करे धर्मी कमनि जे लाइ कतब ईंदियूं हुयूं। जानवरनि जे तस्वीरुनि वारियूं मुहरूं तमामु दिलचस्प आहिनि। उणत यानी बुनाईअ जो कमु, जीअं स्वेटर पाण उणींदा आहियूं, त ज़रीअ जे भर्त वारियूं
कपिड़े जूं के टुकड़ियूं बि हथायूं आहिनि, जिन मां साबित थिए थो त उड़ण सां गॾोगॾु सिंध में ज़रीअ जो कमु बि हो। ज़रई कम जा औज़ार बि लधा आहिनि। तलवारूं, खंजर, भाला बिल्कुलु रवाजी आहिनि। मूर्तियुनि ऐं पुतलनि जी बि तमामु सुठी कारीगरी थियल आहे। मुअनि जे दड़े मां जेके लिकल खज़ाना हथ आया आहिनि, तिन मां साबित थो थिए त माण्हू कपिड़ो ऐं ज़ेवर सुठा पहिरींदा हुआ। ज़ेवरनि जी बनावट ऐं सूंहं अहिड़ी आहे जो सर जॉन मार्शल चई ॾिनो त ही ज़ेवर हज़ारे वरे अॻु जा न पर हिन सदीअ में लंडन जे बॉन्ड स्ट्रीट जे कारीगरनि जा ठहियल पिया था लॻनि। ज़ेवरनि में हार, चेलकियूं, कंगड़ियूं, चोटीबंद, दुर, नथू, नक जूं वालियूं, मुंडियूं, चूड़ियूं, इहे सभु छा आहिनि ऑर्नामेंट्स जेके असां सिंधी जेके आहिनि ज़ेवर पाईंदा आहियूं, उन्हनि जा सिंधी नाला आहिनि। वारनि जूं पिनूं वग़ैरह अची वञनि थियूं। सिंगार जो सामान बि अखीचार माना तमामु घणो मिलियो आहे। सुरमेदारियूं ऐं सरायूं बि लधियूं आहिनि त मुंहं खे लॻाइण जी खुंबी ॿोरीअ वारा सिपीअ जा पाउडरदान बि लधा आहिनि। जवाहरात जाम लधी आहे, पर जा जौहर घड़त कला में सिंधियुनि तरक़ी ॾेखारी आहे। इन खे ॾिसंदे ईअं चवणो पवंदो त सिंध वासी उन्हनि आर्यनि खां बि वधीक सुधरियल हुआ, जिन जो ज़िक्र ऋग्वेद संहिता में थियल आहे। ॿारनि लाइ रांदीका ऐं रांदियुनि में कमु ईंदड़ शयूं बि वाहजूं आहिनि। ढारनि ऐं गोलियुनि ते कमाल जो कमु थियल आहे। मथियनि ॻाल्हियुनि मां ईअं न सम्झणु घुरिजे त सिंधी फ़क़ति पंहिंजे शरीर जे सुख लाइ सामान मुयसरु कंदा हुआ, पंहिंजे अंदर जी ख़ुशीअ लाइ साधन सांडींदा हुआ। नृत्य कंदड़ नीगरनि जूं मूर्तियूं ॾेखारीनि थियूं त सिंध में नाच कला जो क़दुरु हो ऐं हिकु मुहिर ते हिकु मर्द जी ॻिचीअ में दुहिल ॾेखारे थो त नाच सां गॾु राक बि थींदो हो। खुड़तालनि जो जोड़ो साबित थो करे त प्राचीन सिंधियुनि खे सुर ऐं ताल जी बि ॼाण हुई। साफ़ ज़ाहिर आहे त जेकॾहिं मुअनि जे दड़े मां इहे अजीबो ग़रीब शयूं हथ न अचनि हा त उन वक़्त जे माण्हुनि जी कला ऐं कारीगरीअ जी ॼाण न पवे हा त असीं असलोकनि सिंधियुनि जी साख अहिड़े गौर सां न भरे सघूं हा ऐं सिंधी सभ्यता जी हाम हणण में हिचकूं हा। कला ऐं बुनियादु जंहिं ते बीठल आहे संस्कृति ऐं सभ्यता जी इमारत। ज़ाहिर आहे त मुअनि जे दड़े मां जेके इहे शयूं हथ आहिनि, उन्हनि ते जेके निशानियूं आहिनि, उहे साबित थियूं कनि त असांजी सिंधी सभ्यता केतिरी न कमाइती, केतिरी न मूल्यवान हुई। त इन्हनि जी कलाउनि जो अञा बि ज़िक्र आहे। हीअ त थियो ज़िक्र सिंधु संस्कृति ऐं सभ्यता जो। मुअनि जे दड़े वारे दौर में वैदिक ज़माने जो। हाणे अचो त ॾिसूं अरबनि जे आए खां पोइ सिंध जी संस्कृति कहिड़ी रही। इन ई संस्कृतीअ खे ज़ाहिर करे ॿियारण लाइ कारीगरनि ऐं कलाकारनि कहिड़ो भाॻु वरितो। इन ई कोशिश जा इरकान अॼु बि तिखा ऐं चिटा बीठा आहिनि। सिंध जे कला जो जॾहिं ज़िक्र थो कजे तॾहिं लोक कला खे ई ध्यान में रखिजे थो। लोक कला आम लोकनि जे जज़्बे जो नतीजो आहे ऐं न क्लासिकल या विज्ञानी शास्त्री नेमनि में उसूलनि जो। सिंधी उपाधियुनि खां आजा अची शाह साहब सां गॾिजी ॻाइनि। ॾुॾ ई ॾांहुं घुरिजे तूं छॾ मत विञाए। मतिलबु ॾुॾ ई जेके कमज़ोर माण्हू आहिनि उन्हनि खे तरीक़ा न खपनि। तूं छॾ जा केतिरी सम्झ सां असां उन्हनि खे परखण जी कोशिशि कंदासीं त असां उन्हनि खे सम्झी न सघंदासीं। कहिड़ो न सुठो इहो शाह साहिब बैत लिखियो आहे त सिंधी उपाधियुनि खां आजा अची शाह साहब सां गॾिजी इहो बैत ॻाइनि था ऐं पंहिंजो पाण ते जेको आहिनि सौभाग्यशाली सम्मान महसूसु कनि था। अरब पाण सां इस्लाम खणी आया। इस्लाम जे करे ई मस्जिदूं ऐं मक़बरा ठहिया। अॻे जेके अंदर में ॿियूं पवित्र मड़ियूं हुयूं, तिन जी जाइ मस्जिदुनि कुबनि ऐं मुरारनि वरिती। इमारतियूं जुड़ियूं, पर जेका कारीगरी उन्हनि जी चिटसाली गुलकारी ऐं चित्रकारीअ मां नुमाया थिए थी, सा इमारतुनि खे वेतर बि आलीशान बणाए थी छॾे। मुंहमारी ऐं मुसरीअ जो मेलाप ॾिसणो हुजे त हली ॾिसो मकरीअ जी टकरी। इहो माना छा आहे, सिंध जे स्थाननि जी जेका आहे असांजी झलक ॾेखारे रहियो आहे। मीरनि जा कुबा, मौसूम शाह जो मुनारो, शाह साहिब ऐं सचल सरमस्त जूं दरगाहूं, लाल शहबाज़ जी दरगाह अॼु बि बीठी सेवण में आसमान सां ॻाल्हियूं करे। दरगाह आहे या इंडलठ आहे।
पुख़्तगी, मज़बूती ऐं नज़ाकत हिकहंती कारीगरी मुग़लनि में मुमारीअ खे बि शइ ॾेई थी छॾे। नक़ाशी, गुलकारी ऐं संतराशीअ जो कमु ॾिसी दिलि पई ठरे। इस्लाम में कंहिं इंसान जी तस्वीर चिटणु जाइज़ न आहे, तंहिं करे मुसवरनि पंहिंजी मुसवरी चिटनि जी सर्फ़ कई आहे माना उन ते ख़र्च कई आहे। जेको बि मौक़ो मिलियो अथनि पंहिंजी कला ॾेखारण जो, तंहिं में कसर माना का बि कमी कान छॾी अथनि। काठ मिलंदनि त उन ते बि वेही नक्शा कढंदा, ॾिसी दिलि बहार कंदा। सिंध जे झंडीअ जो कमु मशहूरु आहे। वधाउ न थींदो जेकॾहिं चइजे त हालनि जी झंडीअ जा कमनि दुनिया जे ॿिए कंहिं बि मुल्क जो कमु भेट न खाई सघंदो। हालनि जा हिंदोरा, खटुनि जा पावा, चकुला, वेलण ऐं ॿारनि जा इटी ॾकर थोरे वॾनि वास्ते गंज अञा बि ठहनि पिया। कहिड़नि लफ़्ज़नि में इन कारीगर जो क़दुरु कजे त अञा ॿिए बि कलाऊं आहिनि जिन जो असां ज़िक्र कंदासीं। अॼु बसि एतिरो ई।